ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस के मरकजी चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत जी सरबराही में शाह लतीफ प्रेस क्लब बिटरा ते नोटिफिकेशन ऐं कार्ड डिस्ट्रीब्यूट तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें नए चूंडियल उहिदेदारनि खे नोटिफिकेशन ऐं कार्ड जारी कया विया, जिन में रजब अली बोज़दार मीडिया कोआर्डिनेटर, राणा गुलजार अहमद कोआर्डिनेटर सिंध, प्रकाश सिंह सदर मिनॉरिटी विंग सिंध, राना आमिर सदर तालके हाला, राना ताहिर नायब सदर तालके हाला, अजहर अली मंगरियो सदर यूथ विंग तालके हाला, शिराज खासखेली जनरल सेक्रेटरी यूथ विंग तालके हाला, अख्तियार मीरजत सिटी सदर भिटरा, राना तारिक अशरफ सदर हेल्थ विंग, राना अदनान नायब सदर सिटी भिटरा, सुरेश कुमार सदर भिटरा मिनॉरिटी विंग के नोटिफिकेशन ऐं कार्ड जारी कया विया। इन मौके ते अॻवाननि जो चवणु हो त जेका ज़िमेदारी ॾिनी वई आहे उन खे बहितर अंदाज़ में निभाइण जी कोशिश कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।